एक तरफ़ कोरोना वायरस आलम इंसानियत के परेशान करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ कंधकोट पुलिस ग़रीबन लाइ जलाद बणिजी वई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां किराना स्टोर, सब्जी मार्केट, फ्रूट मार्केट तोड़े आम वाहिपे जी शयुनि जा दुकान खुलियल रखण जो हुकुम जारी कयो, पर कंधकोट पुलिस सिंध हुकूमत जे हुक्मनि खे हवा में उॾाए छॾियो। सब्जी मार्केट में बीठल सब्जी फरोशनि मथां कंधकोट पुलिस बरसाति जीअं कड़की पई ऐं संदनि मथां लठियुनि जी बरसाति वसाए ॾिनी। होॾां सब्जी फरोशन दाहींदे चयो आहे छा चवनि था रेड़ी हाणे कॾहिं हेॾे अथई हेॾे हाणे केरु ईंदो या मुक़ाम न रंगे ॾियूं या होॾे अॾा खुलिया पिया नी केरु वठंदो सब्जी असां को अॾनि तो वती वञनि था वती हलिया ॿ टे ॾींहं बंदि कयूं अहिड़ा ज़ुल्म करनि था जा हिकु बंदि करनि त बंदि कयूं नाले ॼण ख़बर न आहे गॾु सॾ में बसि हयूं लकुड़ न था ॼणो पुलिस वारो आहे मिसकिन खे लकुड़नि सां कुटियो अथनि हिकु तरीक़ो हाणे हेॾो कॉलेज आहे हेॾो कब्रस्तान वारा नी हाणे हिते केरु असांखो वरितो अची 10 फुटनि ते घिटी में बीहायो अथनि उतो बि अॼु कढियो अथनि असांखे कल्ह डुकाए पेट में सूर विधो अथनि हाणे वांदा बीठा आहियूं हाणे छा कयूं माल ईअं पियो आहे केरु भरींदो असांजो नुक़सानु। मच्छी वारा उते बीठा नी सब्जी वारा 10 फुट हिक ॿिए खां परे बीठा आहियूं पोइ बि पुलिस आई आहे लकुड़नि सां कुटियो अथसि। हाणे हिते मुक़ाम आहे कॉलेज आहे हिते असां सब्जी ॾियूं कंहिंखे सुबुह जो जे दलाल असांजा उते वञी कपिड़ा पाड़नि पिया अॻे बेरोज़गार वरी जे असां उते वञूं उते जे गिलजूं त असांखे केरु ठहाराईंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त इन मिसकीन सब्जी फरोशन खे का मुतबादिल जॻह ॾिनी थी वञे या हर रोज़ जीअं लठियूं संदन मुक़दर बणी बीहूं रहंदियूं, इहो हिकु सवालिया निशान आहे। नूर हसन सब्ज़ोई, इनकलाबी अवामी प्रेस क्लब, कंधकोट।